करबला जे पिड़ में आया अज अमीर वेही वेरियुन सामो तिखा हयाऊं तीर हुई ये तकदीर असुल इमामन सी हुई ये तकदीर असुल इमामन सी चो सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह सल्लल्लाहु अलैहि या हाय 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 उलमाए किराम सादात इज़ाम ऐं मुझा प्यारा दोस्तों बुजुर्गो भाइरो ॾहीं मुहर्रम जो ॾिहाड़ो आ अहले सुन्नत जो अज़ीम बुनियादी मरकज़ ताज मस्जिद आ आशिकन जो अज़ीम इज्तिमा वा नबी जे बचड़न जे मोहब्बत रखण वारन जो वडो मेड़ाको आ जिए मस्जिद भरपूर आ तिए रोड रस्ता भी इए ही आशिकन सां अज भरपूर आहिन ए अज अल्लाह जे रहमत में यकीन है त रहमत जा वड फुड़ा वसंदा असां जा गुनाह धोपंदा मदीने वारे मीर जे सदके हुजूर जे आल जे सदके सभनी जा बेड़ा पार थींदा हिन महफिल जे मीज़बानन के मुबारकूं उए नौजवान जेकी ही महफिल सजाइन था मेहनत कन था भज डुक कन था उनन जे मथा करबला जे शहीदन जे रहमत वारो छपर छाव हुंदो जेकी पंजू तवानायूं खर्च कन था इन राह में त मुस्तफा जे बचड़न जी मोहब्बत आम थे ऐं असुल त रहमत जो मरकज ऐं मंबो ऐं सरचश्मो हजरत मौलाना मोहम्मद उस्मान सोने जो मजार मुबारका जे हिया इस्लामी कावश शुरू कई जो रंग अज असां पंहिंजे अखियुनि सां ॾिसी रहिया आहियूं अल्लाह ताला साईं मौलाना गुल मोहम्मद सोने के भी सेहत कामला शिफाए आजला अता फरमाइंदो अल्लाह कंदो त हिन महफिल जो वरी उन्हनि जो भी हिते रूबरू दूबदू दीदार कंदासीं अजीज़ाने गिरामी ऐं मां जेकॾहिं पंहिंजे प्यारे दोस्त पंहिंजे यार मौलाना नाले मिठे के याद न कयां त ज़्यादती थींदी जंहिंजे मोहब्बतुनि सां अॼु बि हीअ महफ़िल सजायल आहे अल्लाह ताला उन्हनि जे मज़ार ते ला तादाद रहमतूं ऐं बरकतूं नाज़ुल फरमाए जेकी सूरत जा भी सोना आवाज जा भी मिठड़ा होया अज भी उन्हनि जे मिठड़े आवाज जी गूंज हिन मस्जिद जे फिजाउन में ॿुधजी रही है अल्लाह करीम हिन आस्थाने के हिन मस्जिद ऐं मरकज के हिन मदरसे के क़यामत ताईं वसंदड़ ऐं आबाद रखंदो हे इल्मी सरचश्मो हिन जो फैज़ क़यामत ताईं रब कंदो जारी ऐं सारी रहंदो हिकड़ो भेरो मोहब्बत सां सलात पढ़ो या रसूल अल्लाह वसल्लम अलैका या सल्लल्लाहु अलैका या रसूल अल्लाह मुझा दोस्तों असा अहले सुन्नत जो ईमान ऐं अकीदो आ त अल्लाह जी ज़ात वहदहू ला शरीका ऐं अल्लाह का पो अगर इज्जत अजमत शान रिफत भल
बुलंदी आहे त हुसैन जे नाने मदीने वारे ताजदार मुझो मुस्तफा शान में बेमिसाल, मर्तबे में बेमिसाल, आका जो घरानो बेमिसाल, मदीने वारे के रब जकी मकाम दर्जा दिना न के नबी के मिलिया, न के मलाइक के मिलिया, न के रसूल के मिलिया, न के उलुल अज़म फरिश्ते के मिलिया। मुझा दोस्तों जेके मकाम मदीने वारे साईं के रब अता फरमाया। नबूवत नबियन में बेमिसाल, रिसालत रसूलन में बेमिसाल, पर मुस्तफा जे घराने के हिक शय हुई जेका शहादत जो दर्जो न मिलियो हुयो। अल्लाह ताला मुस्तफा जे घराने के शहादत जो दर्जो दिनो उन शख्सियत जे जरिए जेका शख्सियत मुस्तफा जे गोद में पली, मुस्तफा जे कुलन जी सवारी कई ऐं मुस्तफा करीम जेके पंजो बच्चो सजो हुजूर जेके पंजी जिंद जान करार दिनो उन्हें हुसैन जे जरिए शहादत मिली। इहो दर्जो मदीने वारे साईं जे शान जी तकमील हुई। जेकने खुद हुजूर के शहादत मिले हाँ त काफर तानो हणन हाँ, मेहणो ॾियन हाँ, अबा तव्हां मुसलमानन जो रसूल त क़त्ल थी वियो, उहो त शहीद थी वियो। इन जे करे अल्लाह ताला हुजूर के शहादत जो रुतबो भी दिनो, वरी हुजूर जी जात में शहादत न पर हुजूर जे बच्चे के हुजूर जे घराने में वो दर्जो एड़ो कामिल अकमल शहादत जो रखियो जो मुझा दोस्तों क़यामत ताईं इहो दर्जो में मुस्तफा करीम के बेमिसाल रखो। मुझा दोस्तों ऐं शहादत जा ब किस्म आहिनि, हिकिड़ी शहादत जली, ॿी शहादत खफ़ी। खफ़ी जी माना है लिकल शहादत। जॾहिं ॿई शहादतूं मुकमिल थियनि तॾहिं कामिल अकमल शहादत थींदी। मुस्तफा जे वॾड़े शहज़ादे इमाम हसन के शहादत खफ़ी यानी ज़हर जे ज़रिए शहादत मिली। इमाम हुसैन के शहादत जली यानी ज़ाहिर ज़हूर मैदान करबला में शहादत जो दर्जो मिलियो। ॿई शहादतूं मुकम्मिल थियूं मुस्तफा जे घराने में। अल्लाह ताला इहो शहादत जो शान भी मुकम्मिल फरमायो। चओ सल्लल्लाहु अलैहि या वसल्लम अलैका या शहादत हसनैन जे दर्जे में रबल की। छो त मदीने वारे मीर फरमायो हुमा इब्नाय हसन हुसैन मुझा पुत्र न चयो सुभान अल्लाह। तव्हां न चवंदो त मींहुं चवराईंदो। साईं फरमाइन था इमाम तिरमज़ी तो रिवायत आने अनस बिन मालिक का रिवायत अहब्बु अहल बैती इलैयल हसन वल हुसैन। मुझे अहल बैतन में मुखे सब का वधीक महबूब शख्सियतूं बहन। हिकड़ो हसन महबूबा, ॿियो हुसैन मुझो महबूबा। सुभान अल्लाह। सोने हबीब फरमायो इमाम अहमद बिन हंबल हजरत अबू हुरैरा का रिवायत आंदी मन अहब्बल हसन वल हुसैन फकद अहब्बनी। जे मानू हसन से मोहब्बत रखी, हुसैन से मोहब्बत रखी, इन्हन जी मोहब्बत हसन हुसैन जी मोहब्बत नाहे, खुद मोहम्मद जी मोहब्बत। ट्रेडी पसी ट्रे पर हो तो मिड़ई हिकड़ो। हे हसना हे हुसैना हे मोहम्मद मीरा ट्रेडी पसी ट्रे पर हो तो मिड़ोई हिकड़ो। साईं फरमाइन था हसन मुंहिंजो मां हसन जो, हुसैन मुंहिंजो मां हुसैन जो।
हसन जी मोहब्बत मुंहिंजी मोहब्बत, हुसैन जी मोहब्बत मुंहिंजी मोहब्बत। साईं फरमाइन था जे हसन के ॾिठो ते मूंखे ॾिठो, जे हुसैन के ॾिठो इने मूं मुहम्मद जो दीदार कयो। सुभान अल्लाह। इमाम अबू याला रिवायत आंदी, जाबिर बिन अब्दुल्ला अंसारी तो चवे हबीबन करीमन फरमायो मन सर्रहु अन यंजुर इला सय्यद शबाब अहलिल जन्नत फलयंजुर इलल हसन वल हुसैन। जेको चाहे तो जन्नत जे जवानन जा सरदार ॾिसा, बेहश्त जे जवानन जा सरदार ॾिसा, त उहो मुझे हसन मुझे हुसैन के ॾिसे। ये सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह वसल्लम अलैका। सुभान अल्लाह। मुझा दोस्तों हसन जाओ अली नालो रखियो हर्ब, हुसैन जाओ मौला अली नालो रखियो हर्ब। साईं फरमायो अली हर्ब माना जंग, हर्ब नालो न रखंदुसि मां पंहिंजे बचन जो नालो हसन हुई हुसैन रखंदुसि। अरबन जे अंदर ये बई नाला अग में कहवट न हुया। अबा तुझो नालो छा आहे? गुलाम रसूल। हिन जो नालो गुलाम रसूल आ, पर मोरे में खोड़ गुलाम रसूल आहिनि। गुलाम रसूल नालो खोड़ माण्हुनि जो आ, पर दोस्तो मुझा दोस्तो हजरत इमरान रज़ी अल्लाह ताला अन्हु जो रिवायत फरमाए अल हसन वल हुसैन इस्मान मिन अस्माए अहलिल जन्नह। हसन ऐं हुसैन ये बई नाला जन्नती नाला हुया। मा सुम्मियतिल अरब बिहिमा फिल जाहिलिया। हुजूर का अग में के भी ये नाला पंजे पुटन ते रखया ही न हुया। ये नाला रब रिजर्व में करे रखया, स्पेयर में रखया, लिकाए रखया। जिए इज्जत शान में बेमिसाल, ये इन्हन जा नाला भी बेमिसाल रब चूंडे रखया। जेड़ा सूरत में बेमिसाल, जेड़ा सीरत में बेमिसाल, तेड़ा वरी नालन में बेमिसाल। चौ सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह वसल्लम अलैका या। इब्न साद ऐं तबरानी रिवायत आंदी आ हिकड़े ॾींहुं मदीने वारो साईं वेठो आ, जिब्रील हिज खिदमत में हाज़िर थियो ऐं जॾहिं जिब्रील ईंदो हो त ईअं हाज़िरी ॾींदो जीअं ग़ुलाम पंहिंजे आका जे दर ते हाज़िरी ॾींदो आहे। अजमत हो बयां कैसे दरबार रिसालत की, जिब्रील भी आते जिस दर पे गुलाम आना। जिब्रील भी आते हैं जिस दर पे गुलाम। सुभान अल्लाह। हसनैन जो जिक्र थींदो आ मौसम मटिजी वेंदी आ, घुट ऐं गर्मी ख़त्म थी वेंदी आ। सुभान अल्लाह। रहमत जी हवाए हीर घुलंदी आ। हसनैन जो जिक्र थींदो आ, दिलुनि जे अंदर रहमत जी थधड़ी घुलंदी आ। सुभान अल्लाह। मुक़द्दर मटबा आहिनि, तक़दीरूं बदल पियूं आहिनि। अहिड़ी महफ़िल में निभागा सभागा थींदा आहिनि, निदोरा सदोरा बणबा आहिनि। अहिड़ी महफ़िल में जहन्नमी भी जन्नती बणजी मोटंदा आहिनि। ओ मोरे वारा रब तोखे चूंडियो आ, पसंद कयो आ, तॾहिं तोखे हिन दर ते आंदो आ।
हिकड़ा त उहे भी दावेदार हिन मोहब्बत जा दावेदार हिन रोडन ते रस्तन ते हलंदा हिन पर रब तो के पंजे घर में घुराए पंजे दर ते आणाए पंजे प्यारन जो शान बुधायो आ साईं फरमाइन था अखबरनी जिब्रील अन इब्नी अल हुसैन युक़तल बदी बिअर्द तफ वजाअनी बिहादिहि तुरबा साईं फरमाइन था बुधो बुधो हींअर जिब्रील मुंह हटायो आ गाढ़े रंग जी मिट्टी खणी आयो आ अर्ज़ तो करे या रसूल अल्लाह ही तुंहिंजो बच्चो हुसैन जेको तुंहिंजे कुल्हनि जी सवारी कंदो आ जंहिंखे तूं गोद में खणंदो आ जंहिंखे तूं ज़बान चूसाईंदो आ ओ सुहिणा हबीब इहो तुंहिंजो बचड़ो करबला जे मैदान में शहीद कयो साईं फरमाए जिब्रील अच्छा मुझो बच्चो शहीद थी दो जिब्रील अर्ज कयो हा या रसूल अल्लाह यो शहादत जो दर्जो तुझे घराने के रब ॾियण जो इरादो करे छॾियो मता को ऐब कढे नुक्त चीनी करे मुस्तफा करीम के आला दर्जा मिलिया जेके कंहिंखे न मिलिया मेराज मिलियो कसरत मोजज़न जी मिली शान आला ऐं बाला मिलियो पर मुस्तफा के शहादत जो दर्जो न मिलियो मता को एतराज करे हबीब तोखे असां इहो दर्जो ॾियण जे लाइ तुंहिंजे कुल्हनि जे सवार हुसैन खे चूंडियो आ चओ सल्लल्लाहु अलैहि मुझा दोस्तों तबकात इब्ने साद में रिवायत थी अचे पई हजरत मौला अली शेर खुदा हैदर करार सिफ़ैन जी जंग जे ला वञन पिया सफर में हलंदे हजरत अली जो गुज़र करबला जे मैदान खां थियो ॻाल्हायो किथां थियो पुट मूं ॾे ध्यान आहे करबला जे मैदान खां हजरत मौला अली जो गुज़र थियो इंद मसीर ही इला सिफ़ैन व हाज़ा नैनवा सिफ़ैन जे सफ़र में मौला अली जो गुज़र नैनवा खां थियो आ करबला खां गुज़र थियो आ जेॾीमहिल हजरत अली जी नज़र मैदान करबला ते पई फुरात जी नदी ते अली जी नजर पई फवकफ हजरत अली बीही रहा फसल ऐं पुछा कयूं अन इसमें हाज़िल अर्द पुछा कयूं त हिन ज़मीन जो नालो छा आहे हिन धरतीअ जो नालो छा आहे चवण वारनि ॿुधायो फ़क़ील लहू करबला ए अली ओ सुहिणा हैदर हिन धरती जो नालो आ करबला मुंहिंजा दोस्तो फबका हत्ता बल्लल अर्द मिन दुमूइही करबला जो नालो ॿुधी पुट मूं ॾे ध्यानु कयो मींहुं अचे भॼंदो त कोन न हा कण कण शुरू थी आ मां पहिरीं अर्ज़ कयो त जॾहिं हुसैन जो ज़िक्र थींदो आहे त रहमत वसंदी आहे भॼंदो त कोन न बस मूं ॾे दिलि हाज़िर कयो मां रिवायत थो बयान कयां करबला जो नालो ॿुधी करबला जो नालो ॿुधी हजरत अली जे अखियुनि में ॻोढ़ा अची विया रोअण लॻो पर एतिरो रुना हत्ता बल्लल अर्द मिन दुमूइही ऐसी तई जो अली जे लुड़कन सां ज़मीन पुसण लगी जमीन आली थियण लगी
जमीन ते गोढ़ा अली जा ट्रिमण लगा जने करबला जो जिक्र थींदो आ जमीन रोंदी आ आसमान रोंदो आ करबला जो नालो बुथण सा अञा तज़किरो न थियो आ शहादत जो जिक्र न थियो आ करबला जो नालो बुधण सा मौला अली रुनो आ हत्ता बल्लल अर्द मिन दुमूई ऐसी तई जो अली जे लुड़कन सा जमीन आली थी वई मानुन पूछो मौला ओ अली सोना छो था रो पिया छाजे करे रो पिया मौला अली फरमायो हिकड़े डी मदीने वाले साईं वट बैठो हुयुसि सोने लजपाल नबी जे खिदमत में हाजिर हुयुसि ओच तो नंढड़ो हुसैन हबीबन जे अगे